तालके सिंधड़ीअ जा सभई स्टेक होल्डर्स, बाशऊर साथियों और उस्ताद साहिबान, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, जीअं त अॼुकल्ह असांजे प्राइमरी सेक्शन जा इम्तिहान जेके जारी आहिनि असांजे इलाइक़े में, समूरी सिंध समेत असांजे तालके में भी हली रहिया आहिनि। पर जेके इम्तिहानी कमेटियूं आहिनि उन्हनि में कहिड़ा उस्ताद भर्ती था कया वञनि उहे तव्हां सभिनी खां ॿुधा कोन्हे के। त दोस्तों, जेके भी इन कमेटीअ खे तश्कील ॾियनि था, असांजा बाला ऑफिसर जेके इहे कमेटियूं था ठाहिनि, त उन्हनि खे हिन वीडियो जे ज़रिए असां बहैसियत हिन समाज जे फ़र्द जे इहो चिताव था ॾियूं त आइंदा अहिड़ियूं जेके कमेटियूं आहिनि उहे तश्कील ईअं न ॾिनियूं वेंदियूं। इम्तिहानी कमेटी जी वॾी अहमियत हूंदी आहे। सो असां इहो तय करे छॾियो आहे त ईंदड़ साल ताईं जेके भी असांजे समाज जा जेके स्टेक होल्डर्स आहिनि या जेके तालीम जा घण घुराई पिया बाशऊर फ़र्द आहिनि, उन्हनि सां गॾिजी करे असांजे तालके में अहिड़ा उस्ताद उन्हनि जी लिस्ट ठाहे करे उहे सजेस्ट कंदासीं, उहे रेफर कंदासीं त महिरबानी करे हिननि मां ई इम्तिहानी कमेटीअ खे तश्कील ॾिनो वञे। ॿी सूरत में जेको आहे सो ॿी का सूरत ई कोन्हे, ईअं सम्झो त असां का ॿी सूरत थियण ई न ॾींदासीं। छाकाणि जो असां इहो तव्हांजो तजुर्बो आहे त सुठनि उस्तादनि जे हूंदे बि असांजे इलाइक़े में अहिड़ियूं कमेटियूं ठाहियूं थियूं वञनि जिन जो फोकस सिर्फ़ु पोड़वानी ते हूंदो आहे। उन्हनि में अहिड़ा उस्ताद जेके आहिनि से इम्तिहानी कमेटियुनि में भर्ती कया विया आहिनि जिनखे एग्ज़ामिनेशन जी स्पेल ई कोन थी अचे, जिनखे इम्तिहान जो बुक बि जेको आहे सो विज़िट बुक ते उनजो इम्तिहान जो नोट बि नथो लॻाइण अचे, जिन खां ॿारनि खां सवाल पुछण ई नथा अचनि। ऐं अहिड़ा उस्ताद भर्ती था कया वञनि जिन कॾहिं पंहिंजे स्कूल जो मुंहुं ई न ॾिठो आहे, जिन जे स्कूलनि में तव्हां वेंदव त उहे स्कूल ई तव्हांखे ॿुधाईंदा। त इहे जेको आहे सो असांजी तालीम सां तमामु घणो ज़ुल्म आहे जेको हाणे कोन थींदो। उन जे लाइ हिन वीडियो जे वसीले जेके असांजा स्टेक होल्डर्स आहिनि ऐं जेके तालीम जा घण घुरा ऐं ॿिया जेके बाशऊर फ़र्द आहिनि उन्हनि खे बि आउं गुज़ारिश थो करियां त बराए महिरबानी असां सां राब्ते में अचो त जी हिन साल जो हिकिड़ो पाण वटि अरसो आहे, इन साल जे दौरान पाण गॾिजी करे असांजे तालके में ज़हीन उस्तादनि जी खोट कान्हे का। सीनियर तोड़े जूनियर एॾा बाशऊर ऐं सुठा उस्ताद असां वटि मौजूदु आहिनि, पर अफ़सोस आहे जो हिकिड़ा जेके जिन जो फोकस ई न आहिनि ॿार, उन्हनि जे ज़रिए अहिड़नि उस्तादनि जी तौहीन कई थी वञे दर हक़ीक़त, ऐं अहिड़नि ज़हीन उस्तादनि जे ॿारनि जा इम्तिहान अहिड़े कमज़ोर उस्तादनि खां वठाया था वञनि। त बहरहाल आईंदे साल इहो न थियणु ॾींदासीं असांजे घर में घटि तालके में। ऐं हिन तालके जी जेको पैगाम आहे असां सिंध जे हर तालके ताईं पहुचाइण था चाहियूं त तव्हां बि पंहिंजे तालके जी वारसी करियो ऐं बाशऊर साथियुनि सां गॾिजी करे जे इम्तिहानी कमेटियूं पाण तश्कील ॾियण में उन्हनि जी मदद करियो। ऐं आउं इहो बि चाहींदुसि त इम्तिहानी कमेटीअ में सिर्फ़ु उस्ताद न पर समाज जो को बाशऊर गैर जानिबदार फ़र्द हुजण बि ज़रूरी आहे त जी उहो ॾिसे त सही त हिते जेके इम्तिहान आहिनि उहे कहिड़ी सूरत हाल में थी रहिया आहिनि। त जेके अहिड़ियूं कमेटीअ में सीनियर्स ऐं जूनियर्स खे मिलाए करे अहिड़ा ज़हीन उस्तादनि जी लिस्ट असां रेफर कंदासीं ऐं गुज़ारिश कंदासीं त महिरबानी करे इम्तिहानी कमेटीअ में हिननि मां ई उस्तादनि खे शामिलु करियो जिन उस्तादनि जो पंहिंजे स्कूल में रिकॉर्ड तमामु बहितरीन आहे ऐं जिन जा ॿार पोज़ीशन होल्डर्स आहिनि जेके न रुगो हिननि इम्तिहाननि पर मुख़्तलिफ़ जेके ॿिया इम्तिहान आहिनि उन्हनि में उहे उन्हनि जी कारकर्दगी बहितर आहे। त उहे जेके आहिनि से असांखे उस्ताद घुरिजनि असांजे प्राइमरीअ जे इम्तिहान जे लाइ। त हिन वीडियो जे वसीले ऐं पहिरों ॿीहर जेके बि असांजे तालके सिंधड़ीअ जा स्टेक होल्डर्स, बाशऊर साथी ऐं समाज जे हर आम और ख़ासि फ़र्द खे गुज़ारिश थो करियां त अचो त गॾिजी करे पंहिंजे तालके लेवल ते पाण इहा तब्दीली ज़रूरु आणे था सघूं। असांखे पोड़वानी वारा उस्ताद न घुरिजनि इम्तिहानी कमेटियुनि में, असांखे उस्ताद घुरिजनि महिनती ऐं ज़हीन ऐं जेके अहल उस्ताद आहिनि उहे घुरिजनि। त मूंखे उमेद आहे त असांजी हिन वीडियो जे वसीले जेको असां पैगाम पहुचायूं पिया इहो सिंध जे हर तालके ताईं पहुचंदो ऐं हर तालके मां जेके बाशऊर फ़र्द आहिनि उहे पंहिंजे तालके जी वारसी करे हीअ जेका आहे सा इनकलाबी तब्दीली आणींदा, जेका बुनियादी तब्दीली आहे। तव्हांजी महिरबानी।